हिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तूं बयान कर किताब में इब्राहिम जो सचो नबी हुयो, जो नबी सचो हुयो। तमामु अंबिया किराम उनजी औलाद मां पैदा थिया, हता कि नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि सय्यदना इब्राहिम जी औलाद मां हुया। जॾहिं जो चई पंहिंजे पीउ खे ये अबा लिम ताबुद, छा लाइ तूं पूॼे मा ला यस्मा व ला युबसिर, अहिड़नि खे जो नथा ॿुधनि न ॾिसनि, भला युगनी के शैया न ई अचनि था तोखे कंहिं कमु। जाबत ए अबा इन कजानी मिन इल्म, मां वटि आयो आहे इल्मु, मालम यातिक तो वटि न आहे, फतबीनी तूं हल मुंहिंजे चवण ते, आदिक सिरातन सविया, मां ॾेखारींदुसि तोखे रस्तो सिधो। जाबत ला ताबुद शैतान, ए अबा न पूॼा कर शैतान जी, बेशक शैतान कान रहमान सिया, रहमान जो नाफ़रमान आहे, उनजी पूॼा न कर। बुत परस्ती, अवहाम परस्ती ऐं शख़्सियत परस्ती, इहे सभु शैतान जी पूॼा आहे। बुत परस्ती, अवहाम परस्ती, शख़्सियत परस्ती, इहा सभु शैतान जी पूॼा आहे। ऐं इहा शैतान जी पूॼा तूं न कर। हालांकि पूॼा त कंदा बुतनि जी, पर हिते अल्लाह तबारक व तआला हुनखे शैतान जी पूॼा सां ताबीर कयो, छाकाणि त मिशन उनजो आहे, शैतान जो मिशन हुयो इहो, हलंदा उन ते हा। शैतान अलाह जो नाफ़रमान आहे, उन वारी मिशन ते न हलो। ए बा मां ॾिजां थो मतां पहुचो तोखे अज़ाब अलाह जे तरफ़ां, पोइ तूं शैतान जो साथी थी बणिजे, शैतान जो साथी बणिजी वेंदे, मूंखे इहो ख़ौफ़ आहे। तंहिं करे ईअं न कर। अहिड़ी तरह सां दावत पहुचाई। अल्लाह तबारक व तआला जी रहमत हर शइ खां कुशादी आहे, उनजी रहमत जी तक़ाज़ा ऐं असरात इहे आहिनि त अल्लाह साईं सभिनी ॿारनि जे मथां शफ़ीक़ ऐं महिरबान आहे। पर जेके तुंहिंजूं बदअमलियूं आहिनि उन्हनि जी शामत कयूं, मता अल्लाह महिरबान जेको आहे नाराज़ थी वञे ऐं तूं कंहिं सख़्तु आफ़त ऐं मुसीबत में मुब्तला थी वञे, अज़ाब में गिरफ़्तार थी वञे, इहो अंदेशो आहे। काला राग़िबुन अंत अन आलियती, या इब्राहिम चई छा फेराए थो तूं मूंखे पंहिंजे इन्हनि ठाकुरनि खां। ए इब्राहिम, पंहिंजे ठाकुरनि ऐं पंहिंजे महबूदनि खां तूं मूंखे फेराए थो। लइलम तन त जे न रुकीं तूं त ला जुमनक, ज़रूरु ज़रूरु मां तोखे पथर हणंदुसि। वाजुरनी मलिया, हले वञ परे मूंखां, परे थी मूंखां, वरी मूंखे रोके थो। हुन ॻाल्हि सम्झण जे लाइ, ॿुधण जे लाइ तयार ई न हुयो। माना इहा हिकिड़ी गुमराही जी अलामत हूंदी आहे। गोया की गुमराही जी हिकिड़ी अलामत आहे त मां उन ॻाल्हि हक़ जी ॿुधे ई न, सम्झे ई न। सुमुन बुकुमुन उम्युन फहुम ला यरजिऊन, इहा हिकिड़ी गुमराही जी अलामत आहे जेकी अल्लाह तबारक व तआला ॿुधाई। ये हाणे तोखे पथराणी मारींदुसि, मूंखां भॼ परे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं इन हद ते पहुतो है, कुझु माहौल मुआशिरो बाहि में विझी चुका ऐं मारण जूं कई हज़ारे साज़िशूं कयूं, हता की हुनखे पीउ बि ईअं चयो। उन खां पोइ हज़रत